साईं, छा सच में तव्हां मूंसां जी शादी कराइण था चाहियो? ही जेको कुझु थिए पियो हुन मां तूं छा थी सम्झी? इहा मज़ाक आहे। साईं, मीर जी बि त ईअं ई शादी थिए पई ऐं आख़िर में छा थियो उहो बि त मूं अखियुनि सां ॾिठो। पर मूंसां सां ईअं न थियो। शादी खां पोइ छा तव्हां मूंसां जूं वफ़ादारियूं हासिल करे वेंदो? उन खां पोइ मूंसां जी कमज़ोरी मूंखे हथ अचे। जेकॾहिं मूंसां वफ़ादार न रहियो त पोइ हू ज़ाल सां ज़िंदगी सुखी कोन गुज़ारे सघंदो। इन मां त पोइ ज़ाहिर आहे त मूंसां खे तव्हां कमज़ोर करे ऐं हुनजी शादी पिया करायो। ज़रना बेगम, मां चाहियां थो त मूंसां मुंहिंजी ताक़त वठी हुनखे मां कॾहिं बि कमज़ोर न कंदुसि। हा, बाक़ी जेकॾहिं मुंहिंजूं चङायूं विसारे वेठो त पोइ ॻोठ में सुखी ज़िंदगी त कोन गुज़ारे सघंदो। ऐं हिन जो नमूनो मूंसां अॻु में ॾिसी चुको आहे। ख़ुदा कंदो साईं त तव्हां पंहिंजे मक़सद में कामयाब थी वेंदो। इहा ई दुआ कंदी कर ज़रीना बेगम। मां चाहियां थो त हिन पूरे तरह मां अकेलो सभ खां वधीक ताक़तवर हुजां। मालिक साईं कंदो त साईं ईअं ई थींदो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।